अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबाला मौजूद किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पाठ नंबर 25 सिपारो 22 आयत 56 सूरत अहज़ाब। अल्लाह जो इरशाद आहे नबीअ ते सलवात पढ़ो। ए मोमिनो ऐं ईमान वारो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते अल्लाह जा फ़रिश्ता दुरूद सलात सगोरी पढ़ंदा। ऐं मोमिनो तव्हां बि हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते सलवात सगोरी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व आल सय्यदना मुहम्मद व बारक व सल्लम अलैहि व आलिहि व असहाबिहि अजमईन आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कम्मा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारक अला मुहम्मद व आल मुहम्मद कम्मा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रिवायत मज़कूर आहे त हिकु राति जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे वेझो वाक़िआ आहे क़याम कयो ऐं हज़रत बिलाल अलैहिस्सलाम जिन खे फरमायो त जाॻंदो रहिजईं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुम्ही रहिया ऐं हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन बि सुम्ही रहिया। ख़ुदा उन्हनि ते निंड ग़ालिब करे छॾी एसी ताईं जो सिज निकिरी आयो। जॾहिं निंड मां उथिया हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह, अल्लाह उहो आहे जंहिं तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते निंड ग़ालिब करे छॾी, उन ई मूंखे बि सुम्हारे छॾियो हुयो। हज़रत जिन निमाज़ क़ज़ा पढ़ी ख़ुदावंद आलम उम्मत ते संदसि रहमत जे सबबि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते निंड ग़ालिब करे छॾी। अगरि जॾहिं कॾहिं उम्मत में को शख़्स बेदार कोन थियो त हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत यूशा खे वसियत हज़रत यूसुफ संदसि फर्ज़ंद खे जनाब मूसा अलैहिस्सलाम जे फर्ज़ंदनि खे वसियत कई, बल्कि हज़रत हारून जिन जे फर्ज़ंद खे वसियत कई। छो त वसियत ऐं इख़्लाक़ियात कुबरा जो इख़्तियार जनाब अहदियत खे आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत यूशा जिन खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे अचण जी ख़ुशख़बरी ॾिनी। जॾहिं त हज़रत मसीह जिन मबूस थियो त बनी इसराईल खे चयो, मूंखां पोइ हिकु पैगम्बर ईंदो, उनजो नालो अहमद हूंदो। इहो औलाद हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम मां हूंदो, इहो मुंहिंजी तस्दीक़ कंदो। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ माण्हुनि उनजे उलूम ऐं शरीयत जा मुहाफ़िज़ हुआ, हिक ॿिए खे उलूम सिपरत कंदा ऐं वसीअ करार ॾींदा हुआ ऐं माण्हुनि खे पैगम्बर आख़िरी ज़मान जे मबूस हुअण जी ख़ुशख़बरी ॾींदा हुआ। जीअं ख़ुदावंद ताला जो इरशाद आहे सिपारो नंबर 6 आयत नंबर 44 सूरत माइदा में। बेशुबा अल्लाह तौरेत नाज़िल कई जंहिंमें हिदायत ऐं नूर हुयो, जंहिंजे ज़रिए ख़ुदा फरमाबरदार बंदे यानी पैगम्बरान ख़ुदा यहूदनि खे हुकुम थो ॾिए ऐं उलमा रब्बानी में किताब ख़ुदा जो हुकुम ॾींदा हुआ, जंहिंजा उहे मुहाफ़िज़ बणाया विया हुआ ऐं उन जा गवाह हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ख़ुदा जो नालो बि हुया मुख़्तस करे रखियो हुयो, जो उन जो नालो बुज़ुर्ग यानी उन किताब जी तइलीम ॾिनी हुई, जंहिंमें हर शइ जो इल्मु हासिलु कयो वञे थो जो पैगम्बरनि खे ॾिनो वियो हुयो, यानी तौरेत, इंजील, ज़बूर किताब, नूह किताब, सालिह किताब, शोएब ऐं सूफ़ इब्राहिम। हमेशह उहे वसियतूं अमानतूं हिकु ॿियनि खे कंदा रहिया, एसी ताईं जो जनाब रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सुपुर्द कयूं। जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मबूस थियो, उन मुस्तहफ़िज़ जे औलाद बि मौजूदु हुई, उन मुस्तहफ़िज़ जी औलाद बि मौजूदु हुई। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ईमान न आणियो। बनी इसराईल जी ॿी जमायत काफ़िर थी वई।